नाज़िन अहम ख़बर शामिल कंदासीं हैदराबाद में, जिथे न्यूरो सर्जन पारां सिंध में पहिरियों भेरियों माइक्रो एंडोस्कोप ज़रिए शह रग ऐं दिमाग़ जी रगुनि जो कामयाब ऑपरेशन कयो वियो आहे। ख़ांगी अस्पताल में 50 वरियनि जे मरीज़ सदा हुसैन जी शह रग जो कामयाब ऑपरेशन कयो वियो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कई पिया। ऑपरेशन खां पोइ मरीज़ बिना देर चुरपुर शुरू करे ॾिनी आहे। डॉक्टर पीर असद पारां इहो ॼाणायो वियो आहे त मरीज़ जे सॼे पासे वारी शह रग मुकमल तौरु ऐं खाॿे पासे वारी शह रग 50% बंदि हुई, जॾहिं त ऑपरेशन खां पोइ मरीज़ जी चुरपुर में केतिरा ई महीना लॻी वेंदा आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया हैदराबाद मां। हैदराबाद जे न्यूरो सर्जन पारां सिंध में पहिरियों भेरो माइक्रो एंडोस्कोप ज़रिए शह रग ऐं दिमाग़ जी रगुनि जो कामयाब ऑपरेशन कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान अली, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि? जी, हैदराबाद जी हिकु निजी अस्पताल में डॉक्टर पीर असद तरफ़ां हिकु मरीज़ जी शह रगुनि ऐं दिमाग़ जी नसुनि जो कामयाब ऑपरेशन कयो वियो आहे। डॉक्टर तरफ़ां दावा कई पई वञे त एंडोस्कोपी वसीले सिंध में उहो पहिरियों ऑपरेशन आहे, जंहिं ऑपरेशन बाद मरीज़ फौरी तौरु जेको आहे सो होश में अची वियो आहे, उन हरकत शुरू करे छॾी आहे। डॉक्टर पीर असद जो हवाले सां चवणु आहे त शह रग ऐं दिमाग़ जी नसुनि जे ऑपरेशन बाद मरीज़ खे हरकत में अचण में केतिरा ई महीना लॻी वेंदा आहिनि, पर पहिरियों दफ़ो इहो थियो आहे जो हिन ऑपरेशन जी कामयाबी बाद मरीज़ फौरी तौरु हरकत में अची वियो आहे। मरीज़ जो नालो सदा हुसैन ॿुधायो वञे थो, जंहिंजी उमिरि 50 वरिया आहे। डॉक्टर मूजिबि मरीज़ हिन वक़्तु हुनजी हालत बिल्कुलु ठीकु आहे। जी, वरी महिरबानी इरफान अली बुघियो अपडेट करण लाइ।